घोटकी जी अदालत ॿाहिरां पसंदि जो परणो कंदड़ नौजवान खे कुटको लठी ऐं कुहाड़ी जो आज़ादाणो इस्तेमालु नौजवान मरण 3 महीना अॻु रहमो वाली वासी मोहम्मद नवाज़ चाचर नारी नादरा कोलाची सां पसंदि जो परणो कयो हो, जेको अॼु घोटकी जी अदालत में हाज़िरी ते आयल हो। पसंदि जो परणो कंदड़ रहमो वाली वासी नौजवान मोहम्मद नवाज़ चाचर अॼु घोटकी जी अदालत पहुतो त नारी जे वारसनि मथां लठियुनि कुहाड़ियुनि ऐं सरोटनि जो हमलो कयो। हमले दौरान नौजवान मोहम्मद नवाज़ चाचर सख़्त ज़ख़्मी थी पियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान खे घोटकी तालुका अस्पताल मुंतक़िल कयो। नौजवान खे तिबी इमदाद बाद गणितीय जोगी हालत में सखर मुंतक़िल कयो वियो आहे। होॾां घोटकी ए सेक्शन थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची अब्दुल ख़ालिक कोलाची, अमीर रोशन, मोहम्मद दीन समेत 7 ॼणनि खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।